सिंध हाई कोर्ट में गनी अमान चांडियो की आज़ादी लाइ दाख़िल दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो आहे। अदालत जो चवणु हो त पंहिंजे दलीलनि उहो साबित नाहे कयो त मैजिस्ट्रेट पंहिंजा इख्तियार क़ानूनी तौर इस्तेमाल कया या न। अदालत वकील खां पुछाण कयो त छा अबा रिमांड रिपोर्ट पढ़ी आहे। अदालत चयो त रिपोर्ट में रुगो राहदारी रिमांड की दरख्वास्त कई वई आहे। अवां खे ख़बर ॾियनि पिया सिंध हाई कोर्ट में गनी अमान चांडियो की आज़ादी लाइ दाख़िल दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। अवां खे ख़बर ॾियनि पिया अदालत जो चवणु हो त पंहिंजे दलीलनि इहो साबित नाहे कयो त मैजिस्ट्रेट पंहिंजा इख्तियार क़ानूनी तौर इस्तेमाल कया या न। अदालत वकील खां पुछाण कयो त छा अवां रिमांड रिपोर्ट पढ़ी आहे। अदालत चयो त रिपोर्ट में रुगो राहदारी रिमांड की दरख्वास्त कई वई आहे। अवां खे ख़बर ॾियनि पिया सिंध हाई कोर्ट में गनी अमान चांडियो की आज़ादी लाइ दाख़िल दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। अदालत जो चवणु हो त पंहिंजे दलीलनि उहो साबित नाहे कयो त मैजिस्ट्रेट पंहिंजा इख्तियार क़ानूनी तौर इस्तेमाल कया या न। अदालत वकील खां पुछाणो कयो त छा उहा रिमांड रिपोर्ट पढ़ी आहे। अदालत चयो त रिपोर्ट में रुगो राहदारी रिमांड की दरख्वास्त कई वई आहे। सिंध हाई कोर्ट में गनी अमान चांडियो की आज़ादी लाइ दाख़िल दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। अदालत जो चवणु हो त पंहिंजे दलीलनि इहो साबित नाहे कयो त मैजिस्ट्रेट पंहिंजा इख्तियार क़ानूनी तौर इस्तेमाल कया या न। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। जी सिकंदर, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि। जी दहशतगर्दी फ्रॉड वारी ख़ासि अदालत में गिरफ़्तार थियल अमान चांडियो सरमद मीरानी की आज़ादी वारो मामलो है। CTD पुलिस जुडिशल मजिस्ट्रेट के फैसले खिलाफ दरख्वास्त की ॿुधणी थी है। प्रोसिक्यूटर जनरल सिंध मुंतज़र मेहदी चयो त लाहौर हाई कोर्ट के मैजिस्ट्रेट के अख्तियारनि बाबत फ़ैसिलो मौजूद है। प्रोसिक्यूटर जनरल सिंध चयो त हिन फैसले ते मैजिस्ट्रेट के अख्तियारनि के वाज़े कयो वियो आहे। जुडिशल मैजिस्ट्रेट के सेक्शन 63 इस्तेमाल करण जो अख्तियार ना है। प्रोसिक्यूटर जनरल मुंतज़र मेहदी जो इहो चवणु हो। मुंतज़र मेहदी इहो बि चयो त मुंतज़र मेहदी त मां अदालत के इस्तदा करियां थो त मैजिस्ट्रेट जे बदिरां ATC इंतज़ामिया अदालत के अख्तियार हासिल आहिनि। इंतज़ामी अख्तियारात प्रोसिक्यूटर जनरल मुंतज़र मेहदी अदालत के इहो बि ॿुधायो त असांखे इहो मौक़ो ॾिनो वञे जवाबदार ATC में पेश करियूं जेतोणीकि उतां आज़ाद थी वञनि। वकील सफ़ाई आमिर नवाज़ वड़ाइच चयो त को बि मैजिस्ट्रेट अखियूं बंदि करे रिमांड नथो ॾेई सघे। वकील सफ़ाई चयो त मैजिस्ट्रेट पंहिंजा अख्तियार इस्तेमाल कंदे जवाबदारनि जी आज़ादी जो हुकुम ॾिनो हो। वकील सफ़ाई इहो बि चयो त लिंक मैजिस्ट्रेट ऐं ड्यूटी मैजिस्ट्रेट खे साॻिया अख्तियार हूंदा आहिनि। वकील सफ़ाई आमिर नवाज़ वड़ाइच चयो त मैजिस्ट्रेट के सेक्शन 63 इस्तेमाल करण जो अख्तियार आहे। अदालत पुछाणो कयो त छा लिंक जज वटि ATC जे जज जा अख्तियार हूंदा आहिनि। अदालत पुछाणो कयो त मैजिस्ट्रेट लाइ डिस्चार्ज करण अख्तियार किथे आहे ऐं महिरबानी करे उहो ॾेखारियो वञे, उनजी वज़ाहत कई वञे। वकील सफ़ाई आमिर नवाज़ वड़ाइच चयो त 2008 जो हिकु फ़ैसिलो आहे जंहिंमें एरिया मैजिस्ट्रेट जवाबदार के डिस्चार्ज करे सघे थो। जॾहिं त वकील सफ़ाई आमिर नवाज़ वड़ाइच अदालत के इहो बि ॿुधायो त हीअ ख़ासि अदालत में आम अदालतनि बाबति ॻाल्हाए थो। आमिर नवाज़ वड़ाइच जो इहो बि चवणु हो त इहो कंहिं बि रस्म जे करे ड्यूटी मैजिस्ट्रेट जे साम्हूं पेश न कयो वियो आहे। उनखे हिन मैजिस्ट्रेट वटि सभु अख्तियार मौजूद आहिनि जॾहिं त हिन वक़्तु अदालत में पेश कयो वियो हो। सिंध हाई कोर्ट चयो त तव्हांजे दलील इहो साबित कयो आहे त मैजिस्ट्रेट पंहिंजा अख्तियार क़ानूनी तौर इस्तेमाल कया आहिनि या न। तव्हां इहो ॿुधायो। अदालत वकील सफ़ाई खे चयो त छा तव्हां रिमांड जी रिपोर्ट पढ़ी आहे। अदालत चयो त हिन रिपोर्ट में कुझु राहदारी रिमांड जे दरख़्वास्त कई वई हुई। अदालत चयो त असांखे सिर्फ़ु इहो फ़ैसिलो करिणो आहे त छा राहदारी रिमांड अचनि था त मैजिस्ट्रेट सेक्शन 63 इस्तेमाल करे सघे थो या न। अदालत दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। जी महिरबानी वांजी सिकंदर भुट्टो आगाह करण लाइ।